बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हलायो। नाज़रीन, प्रोग्राम अचो त वीचारू में असां सां शरीक गुफ्तगू आहिनि नसीबुल्लाह खोसो साहब, गस्टा सदर ज़िला जैकबाद। नसीबुल्लाह खोसो साहब, अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम सर, वॾी महिरबानी। सर, तव्हांजी सिहत जो ॿुधी ॾाढो अफ़सोस थियो। तव्हांजी कोरोना वायरस रिपोर्ट पॉज़िटिव आई आहे, जेका पॉज़िटिव आई आहे। ऐं हुन खां अलावा हिकु पंहिंजी सिहत जे बारे में बि असांखे ॿुधाईंदा, ऐं ज़िले जैकबाद जी जेकी कोरोना जे हवाले सां मौजूदा सूरत हाल आहे उन ते बि थोरी रोशनी विझंदा। हा, वॾी महिरबानी। मां तव्हांजो निहायत शुक्रगुज़ार आहियां जे मुंहिंजी तबियत जो मालूम कयो। ऐं तक़रीबन सर 3 ॾींहं अॻु में मूंखे जेको आहे त साह जी तकलीफ़ थी राति जो, ऐं ॿिए ॾींहं ते मूं टेस्टूं करायूं आगा ख़ान खां पंहिंजूं, त चेस्ट जा इंफेक्शन कुझु में नज़र आया। हुन खां बाद में वरी मां पंहिंजो जिम्स हॉस्पिटल हले वियो। DH साहब सां मुलाक़ात कईसीं, हुननि चयो त कोरोना जी टेस्ट करायो। जीअं मूं कोरोना जी टेस्ट कराई त ॿिए ॾींहं ते उहा बि पॉज़िटिव अची वई। त हुन खां पोइ अल्हम्दुलिल्लाह तबियत में कुझु बहितरी आहे, ट्रीटमेंट हलनि पियूं। तव्हां ॿाहिरनि जी दुआऊं आहिनि, ऐं ॾिसो था हिन वक़्तु तो ईअं सम्झ पूरी दुनिया इन कोरोना जी वबा में वरतल आहे। तो अल्लाह खां दुआ ई करे सघूं था। इन पंहिंजी वबा खे ख़ासि इलाज त कोन्हे, एहतियात सिर्फ़ु एहतियात ई करे सघिजे थो। एहतियात ई हिन शइ जो इलाजु आहे। ॿी ऐं दुआ इज्तमाही छा सूरत हाल आहे ज़िले जैकबाद जी कोरोना जे हवाले सां? हिन टाइम ॾिसो था, जॾहिं लॉकडाउन सिंध गवर्नमेंट लॉकडाउन लॻायो त लॉकडाउन लॻण खां पोइ कुझु बहितरी आई। तो इन हवाले सां जॾहिं खां लॉकडाउन टुटो आहे असांजे ज़िले जैकाबाद जी तमामु सूरत हाल ॾींहों ॾींहुं ख़राबु थींदी पई वञे। तो सिंध गवर्नमेंट खां मां इहा ई गुज़ारिश कंदुसि त तालका ठुल, तालका जैकाबाद ऐं तालका ॻड़ी पूरो ज़िलो ईअं सम्झ था हिन टाइम ॾींहों ॾींहुं वधंदी वञनि, केसिस वधंदा पिया वञनि। तव्हां पाण था ॾिसो पिया, सिंध गवर्नमेंट खां इहा ई गुज़ारिश कंदासीं त उहो लॉकडाउन जारी रखनि ऐं सख़्ती सां रखनि। अच्छा सर, इहो हिन आलमी वबा कोरोना वायरस जे करे पूरे मुल्क समेत सिंध जी बि तालीम काफ़ी मुतासिर थी। ऐं अव्हां इन हवाले सां सिंध गवर्नमेंट खे कहिड़ी तजवीज़ ॾींदो त तालीम जे सिलसिले खे जीअं शुरू करे सघिजे? जी बिल्कुलु, मां ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां। बाक़ाइदा असांजी तालीम पूरी दुनिया जी तालीम मुतासिर थिए, सिर्फ़ु सिंध जी न। तो इन हवाले सां सिंध गवर्नमेंट काफ़ी सारी मीटिंग्स बि कयूं आहिनि, ऐं उहा लॻी पई आहे कोशिशि में त कहिड़ा उपाउ वरिता वञनि। ऐं असां बि उन्हनि खे इहा ई गुज़ारिश कंदासीं त जेकॾहिं ॾिसो इन पूरी दुनिया जेका वबा इहा कोरोना जी छायल आहे, त इन हवाले सां ॿारड़ा बच्चा स्कूल वञनि हिन सूरत हाल हिन कंडीशन में तमामु ॾुखियो आहे। तो सिंध गवर्नमेंट खे इहा ई गुज़ारिश कंदासीं त ऑनलाइन क्लासिस स्टार्ट कया वञनि, ताकी ॿारनि जी तालीम मुतासिर न थिए। अच्छा सर, वरी महिरबानी नसीबुल्लाह खोसो साहब, जेटीन वेब न्यूज़ खे टाइम ॾिनो। वरी कंहिं ॿिए थैंक यू, इशू ते अव्हां सां राब्तो कबो। तेसिताईं अल्लाह भाई। वॾी महिरबानी।